वक्त साईं फरमाइश है बाबा इमाम अली के डेडिकेट करना जी जी वारन में बेढ़े छॾे सा सगी जिया पाण खणी में पाण सा मुर्को संभले फकीर साईं असां हिते सर जुड़े में हाजी इसाक जुड़े जी उन ख़ूबसूरत ओताकड़ीअ ते मौजूदु आहियूं जिते असां इंजीनियर असांजो महबूब दोस्त साईं शौकत अली जूणे जो साहिबु इमाम अली जूणे जो मुंहिंजो नंढड़ो भाइटिड़ो ऐं सॼी संगत जो बाबो साईं वेठो आहे कलामड़ो साईं जी मिलन खां पर